المرسلين وعلى آله وأصحابه وأزواجه وإترته أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم فوجدا عبدا من عبادنا آتيناه رحمة من عندنا وعلمناه من لدنا علما صدق الله مولانا العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين. मुझा प्यारा दोस्तों, अजीजों, बुजुर्गों, भाईरों, दरबारे आलिया कंबर शरीफ में, दरबारे आलिया हुसैनाबाद शरीफ में कुर्ब जा कदम खणी अचण वारा प्यारा भाईरो, अल्हम्दुलिल्लाह जिए तव्हां हिन दरबार ते हाजिर थियायो तीअं असां बि हिन दरबार ते इश्क ऐं मुहब्बत मंझां हाज़िरी ॾियण जे लाइ आया आहियूं। उम्मीद आहे त अल्लाह शल हिन आस्ताने खे क़यामत ताईं आबाद रखे, हिन आस्ताने जो फैज़ क़यामत ताईं क़ाइम ऐं दाइम रखे। अल्लाह करीम साईं साहबजादन साहबन जो भी खैर फरमाए, जमात जो भी खैर फरमाए। दोस्तान मोहतरम, हिन फकीर कुरान मजीद फुरकान हमीद जी हिकड़ी आयत सगोरी सूरत कहफ आयत नंबर 65 तिलावत कई पंहिंजे खुतबे जे अंदर। इन सगोरी आयत में अल्लाह करीम हजरत सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हजरत खिज़र अलैहिस्सलाम जो वाक़ियो बयान फरमायो आहे। हजरत मूसा अल्लाह जो नबी हुआ, साहिब किताब नबी हुआ, साहिब शरीयत नबी हुआ, वडी फजीलत वारो नबी हुआ, वडे दर्जे मकाम वारो नबी हुआ। हजरत सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह करीम पंहिंजे प्यारे खिज़र सां मिलण जे लाइ पाण हुक्म फरमायो। थोरो तवज्जो सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, इंशाअल्लाह ताला घणो कुछ पिराए पो मोटंदासीं। हजरत मूसा अलैहिस्सलाम नबीयन में आला मकाम वारो नबी हुआ, साहिब शरीयत नबी हुआ, पर रब करीम हुक्म फरमायो त ए मुंहिंजा बरगुज़ीदा पैगंबर, ए मुंहिंजा प्यारा नबी, तू वञ मुंहिंजे वलीअ ॾे, तू वञ मुंहिंजे प्यारे ॾे। मुझे मोहम्मद मीर जी उम्मत में कुछ मानू एड़ा थींदा जेके चवंदा त वलियन दे न वञो, अल्लाह जे प्यारन दे न वञो, उन्हन जे लाइ सबक थींदो तुंहिंजो वञण नबीयन जी सुन्नत बणबो। चओ न सुभान अल्लाह। हजरत सैयदना मूसा अलैहिस्सलाम अर्ज कयो, मुंहिंजा मौला जे मां वञा त इन वलीअ जी का निशानी, इन वलीअ जो को उहञाण, को पत्तो, को एड्रेस रब करीम फरमायो त मच्छीअ खे भुञी पाण सां गॾु खणी वञ, जिथे मुर्द मच्छी जहिड़ी थे उते मुंहिंजो वली तोखे मिली पवंदो। सुभान अल्लाह। हजरत मूसा पंहिंजे खलीफे सां उहो बि नबी हुआ, ॿई गॾु यूशा बिन नून ऐं मूसा कलीमुल्लाह रवाना थिया। सफ़र कंदे कंदे मरजल बहरैन वटि जॾहिं महिल पहुता त क़ुरान मजीद फरमायो फवजदा अब्दम मिन इबादिना, पो लधाऊं असांजे बानहन मंझां हिक बाने खे आतईना हो, जंहिंखे असां अता कयो आहे, रहमतम मिन इंदिना, असां पाण वटां उनखे रहमत अता कई आहे, व अल्लमना हो, ऐं उनखे पंहिंजे तरफ़ां इल्म अता फरमायो आहे, मिन लदुन्ना इल्मा, अहिड़ो इल्म जेको लुदनी इल्म आहे, अहिड़ो इल्म जेको असां पाण वटां उनखे अता फरमायो आहे। सुभान अल्लाह। चो सुभान अल्लाह। रब फरमायो फवजदा अब्दम मिन इबादिना, वो लधाऊं असांजे बानहन मंझां हिकड़े बाने के। मालूम छा थियो? अल्लाह जा बाना घणा आहिनि, अल्लाह जो बानो हिकड़ो नाहे, खोड़ आहिनि,
पर जिन जे मथा रब करम कंदो आ उन्हनि जी निशानी ही वा जो उन्हनि के रब इल्म ऐं उन्हें के रहमत सां माला माल फरमाईंदो आहे। लखे माण्हू अचनि खाली झोल खणी रहमत सां भरपूर थी मोटंदा आहिनि। रब करीम फरमायो त जेॾी महिल मूसा कलीमुल्लाह हज़रत सैयदना खिज़र सां मिलण आयो पोइ उन जगह ते पहुतो जिथे खिज़र रहे थो उन जी मुर्दह मच्छी जहिड़ी थी पई। ध्यान सां ॿुधजो, आस्ताना आलिया हुसैनाबाद में कुर्ब जा कदम खणी अचण वारो, मुझे सोने हुसैन सां मोहब्बत रखण वारो, तवज्जो सां मुझी ॻाल्हि ॿुधो। हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जेका मुर्दह मच्छी कटियल गीह में तरियल भुगल टिफण में पयल आंदी हुई जिथे खिज़र रहियो पे उन जगह ते मुर्दह मच्छी जहिड़ी थी। मालूम छा थियो, जंहिं जगह ते वली रहंदो आहे, जंहिं आस्ताने ते अल्लाह जे वली जा कदम लॻंदा आहिनि, जंहिं दरबार में अल्लाह जो वली पंहिंजा साह खणंदो आहे, जंहिं आस्ताने ते वुज़ू कंदो आहे, जंहिं जगह ते कदम घुमाईंदो आहे, वली जे उन इदारे में उन आस्ताने ते जॾहिं ॿाहिरियों माण्हू पहुचंदो आहे, मुर्दो पहुचंदो आहे, वली हथ खणी दुआ घुरे या न घुरे, वली अल्लाह के अर्ज करे या न करे। कुरान तो फरमाए अल्लाह जे वली जा जिथे साह खजन था उते मुर्दह दिलुन के अल्लाह हया। सुभान अल्लाह, चओ न सुभान अल्लाह। रुगो वली जिथे रहे, जिथे साह खणे। अज कंबर वारो सुनो हिन इदारे में साह खयई, हिन ज़मीन ते कदम भरे हलियो आ। यकीन जान जे खिज़र जी जगह ते, खिज़र जे रहण वारे आस्ताने ते मुर्दह मच्छी जेरी थी सके थी। हुसैनी फकीर यकीन रख हिन इदारे जे सदके वली हथ खणे या न खणे, अल्लाह वारा अल्लाह के अर्ज कन या न कन, अल्लाह तुझे मन जी मुराद पूरी करे छॾींदो। सुभान अल्लाह। किन चयो त वली विया हलिया फैज़ ख़त्म थी वियो। उन्हनि खे मुंहिंजे मुर्शिद सुणे दिलबर साईं जवाब ॾिनो आहे। छा था फरमाए न, मता भाऊ इहे भाई मरिया मोर सब सारा। अले छो यहाँ मुझो नथा ठारियो, कुछ ॻाल्हायो त सही त तूं मुंहिंजो यहाँ वठरे। मां बि वॾो कदम खणी वॾो पंथ करे साईं सैयदन सगोरन जे कदमनि में अचे वेठो आहियां त मां बि कुझु फैज़ पिराए वञा। ओ मता भाऊ इहे भाई मरिया मोर सब सारा, पटे अखियूं निहारे ॾिस, पटे अखियूं निहारे ॾिस, अल्लाह वारा अञा आहिनि अदा भरियल थई पाण भाग्यन जा, मता समझी सुञाहिनि। उहे ॿोलियूं उहे लोलियूं तड़न ते से तमारो हिन, उहे हू हक़ ऐं इल्लल्लाह चवण वारा अञा आहिनि। भरियल थई पाण भाग्यन जा, मता समझी सुञाहिनि। क़यामत ताईं मुंहिंजा मुर्शिद दिल पर साईं ईंदा रहंदा अल्लाह वारा, छो जो हले थो जग उन्हनि सदके इहे प्यारा अञा आहिनि। सुभान अल्लाह। अल्लाह जे दर दुआ है त अल्लाह हिन इदारे सां मोहब्बत नसीब फरमाए, अल्लाह हिन इदारे जो फैज़ कायम ऐं दाइम फरमाए। जीअं असां जड़ा प्यासा अचन हितां जे फैज़ मां सैराब थी वापस मोटन, अल्लाह मुंहिंजो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाह।